हिंदुस्तान की आज़ादी जो अज़ीम हीरो शहीद अशफाकुल्ला खान। स्क्रिप्ट राइटर यूसुफ खुश, चीफ एडिटर सोहेल अबड़ो, एडिटर हुसैन सिंधी शाबरानी। जंग आज़ादी में चंद्रशेखर आज़ाद, भगत सिंह, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, हेमून कालाणी, सूर्य बादशाह सखदियो, राजगुरु जहिड़नि इनकलाबिन पंहिंजी क़ीमती जानिन जो नज़रानो ॾिनो। तॾहिं वञी आज़ादी जो सेरो गांधी, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिन्ना जहिड़नि जे मुंहं ते ॿधो वियो। हिंदुस्तान में आज़ादी जा आलम बरदार भले गांधी ऐं नेहरू ऐं पाकिस्तान में मोहम्मद अली जिन्ना, लियाकत अली खान सॼा वञनि, पर असल आज़ादी जा हीरो मथियां इनकलाबी आहिनि, जिन फांसी घाटनि ते खिलंदे खिलंदे मौत खे पंहिंजे गले सां लॻायो। इन्हनि इनकलाबिन मां शहीद अशफाकुल्ला खान बि हिकु आहे। अशफाक जो जन्म 22 अक्टूबर 1900 ईस्वी ते शाहजहानपुर में थियो। अशफाक खे घर में अछो मियाँ जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। अशफाक पंहिंजे 6 भाइरनि ऐं भेण में सभ खां नंढो हुयो। अशफाक स्कूल में इनकलाबी तहरीकनि में हिसो वठणु लॻो। इन वक़्तु संदसि मुलाक़ात अज़ीम इनकलाबी अॻवान राम प्रसाद बिस्मिल सां थी। राम प्रसाद बिस्मिल संदसि वॾे भाउ रियासतुल्ला खान जो क्लास फेलो रहियो हो ऐं उन वक़्तु राम प्रसाद बिस्मिल हिकु इनकलाबी अॻवान तौरु सुञातो वेंदो हुयो। 9हीं क्लास खां पोइ हिन स्कूल छॾे ॾिनी। 19 सालनि जी उमिरि में HRE हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी, बाद में हिन तंज़ीम जो नालो चंद्रशेखर आज़ाद ऐं भगत सिंह बदिली करे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी रखियो हो, जो मेंबर बणिजी वियो, जेका उन वक़्तु अंग्रेज़नि ख़िलाफ़ राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आज़ाद ऐं ॿियनि जे अॻुवाणी में अंग्रेज़नि ख़िलाफ़ हथियारबंद जदोजहद करे रही हुई। अशफाक इन्ही इनकलाबी तंज़ीम में शामिल थी गोरीला कार्रवायूं कयूं। HRE तंज़ीम जे माली ज़रूरत पूरियूं करण लाइ हिंदुस्तान जे रईसनि, नवाबनि ऐं ठाकुरनि जे घरनि में दाड़ा पिणु हणंदी हुई, पर अशफाक जे इतराज़ बाद HRE ब्रिटिश सरकार जे ट्रेन खे फुरण जो मंसूबो जोड़ियो। 8 अगस्त 1925 ते HRE जे हिकु हंगामी मीटिंग थी, जंहिंमें राम प्रसाद बिस्मिल सरकारी ख़ज़ाने खे लुटण जी तजवीज़ पेश कई ऐं अशफाकुल्ला खान इन खे अमली जामू पहिरायो। 9 अगस्त ते चंद्रशेखर आज़ाद, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान ठाकुर, रोशन सिंह समेत 10 इनकलाबी लखनऊ पैसेंजर ट्रेन में सवार थिया। अशफाक सचिंदर नाथ बख्शी ऐं राजेंद्र सिंह सां गॾु 2nd क्लास में वेठो ऐं चंद्रशेखर आज़ाद ऐं ॿिया 3rd क्लास में वेठा। जॾहिं ट्रेन आलिमनगर स्टेशन तरफ़ वधी त काकूरी वटि 2nd क्लास जे दॿे मां ट्रेन जी ज़ंजीर छिकी वई। तमामु मुसाफ़िरनि खे सरकारी अमले खां अलॻि कयो वियो। इन ई कार्रवाई में इनकलाबिन खे लॻभॻि 8,000 रुपया हथु लॻा। इनकलाबिन जी इहा कार्रवाई काकूरी दाड़े जे नाले सां मशहूरु थी। हुकूमत काकूरी वाक़िए जी जाच CID जे हिकु ऑफिसर तस्दीक हुसैन जे हवाले कई हुई, जंहिं HRE जा 2 मेंबर बनवारी लाल ऐं भूपिंदर सान्याल खे सरकारी गवाह बणाए काकूरी वाक़िए तां पर्दो खणी छॾियो त वाक़िए में कहिड़ा कहिड़ा इनकलाबी शामिल हुआ। आख़िर राम प्रसाद बिस्मिल समेत तक़रीबन इनकलाबी गिरफ़्तार थी विया, सिवाइ अशफाकुल्ला खान ऐं चंद्रशेखर आज़ाद जे। चंद्रशेखर आज़ाद पंहिंजो रूप मटाइण जे हुनर करे आख़िर ताईं गिरफ़्तार न थियो, पर अशफाक 11 महीननि बाद पंहिंजे हिकु दोस्त जी गद्दारी करे गिरफ़्तार थी वियो। काकूरी वाक़िए जी कार्रवाई लखनऊ अदालत में शुरू थी। काकूरी दाड़े में इनकलाबी जो केस मोतीलाल नेहरू विढ़ियो ऐं हुकूमत तरफ़ां इन मुक़दमे जो इंचार्ज बि तस्दीक हुसैन ई हुयो। इन अशफाक खे दौलत जी लालच ॾेई राम प्रसाद बिस्मिल ऐं ॿियनि ते काकूरी वाक़िए जो इल्ज़ाम हणी पंहिंजे जान बचाइण जो चयो, पर अशफाक साफ़ इनकार करे छॾियो। लखनऊ में अशफाक जो मुक़दमो डिप्टी कलेक्टर ऐनुलदीन जी अदालत में पेश थियो। इन बाद मुक़दमो सेशन जज हैमिल्टन जे अदालत में ज़ेर समाअत आयो। इन ई अदालत अशफाक खे फांसी जी सज़ा ॿुधाई। 19 दिसंबर 1927 फैज़ाबाद जे जेल में अशफाकुल्ला खान खे फांसी ॾिनी वई। अशफाक वतन जी मिट्टीअ सां मोहबत जो अज़ीम मिसाल छॾे वियो। वतन जी मिट्टी सां मोहबत संदसि हेठियनि शेर सां साबित थिए थी। कोई आरज़ू नहीं है, बस आरज़ू ही इतनी, रख दे एक मुश्त खाक वतन कफन में। शहीद अशफाकुल्ला खान सां गॾु काकूरी दाड़े जे ॿियनि इनकलाबिन राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंह खे फांसी ऐं ॿियनि 15 ॼणनि खे 5 खां 15 साल ताईं क़ैद जी सज़ा ॿुधाई वई।
काकूरी धाड़े में 10 इनक़िलाबियुनि हिसो वरितो, पर ब्रिटिश सरकार इन वाक़े में सवें ॿियनि आम माण्हुनि खे बि हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी जा मेंबर ॼाणाए सज़ाऊं ॾिनियूं।